जनीदा दुन बिजू तनी बि तुझो आसरो अवल दई उन्हनि खे पोइ उभारी सिजो हिन बनीअ मथां बिजू कई हारी दड़ हलिया वया। याद रख मुझा दोस्त अजीज, दुनिया जा कई आया कई वया, हे दुनिया फानिया मुझा दोस्त अजीज। जदे बहलूल मुकाम में पहुतो बादशाह पुछो दे खबर चे अज मखलूक मनी वया खालिक नथो मने। अज हमराह मैयत थी आयो आ, गुनाह जी ताकत खत्म थी वई, हाने त कब्र जो अजाब ॾिसी बि दाहूं थो कब्रे, मौत जी तकलीफ़ ॾिसी बि दाहूं थो करे। हे त मनी वयो आ, या अल्लाह माफ़ी दे, या अल्लाह माफ़ी दे, पर मुझो रब नथो मने। रब तो चवे तोखे तौबा करण जे ला दुनिया में मोहलत ॾिनी हुयम, दुनिया में जिंदगी ॾिनी हुयम। अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात, अल्लाह फरमाए तो जिंदगी भी तोखे ॾिनम, मौत जी भी तोखे आगाही ॾिनम। इन जे ला लियबलुवकुम अय्युकुम अहसनु अमला। मुझो बेनियाज रब थो फरमाए, मां रब तोखे ॿुधायो त जिंदगी ॾिनी थमे, मौत भी ॾींदो सै। मां अल्लाह तोखे बारहा ॿुधायो, मां अल्लाह पंहिंजो महबूब तो ॾे मोकिलियो, मां अल्लाह पंहिंजो क़ुरान तव्हां ॾे मोकिलियो, मां अल्लाह पंहिंजे महबूब जूं हदीसूं तव्हां ते पहुचाइण जो एहतमाम कयो, उलमा खे तव्हां ॾे मोकिलियो, फुक़हा खे तव्हां ॾे मोकिलियो, अल्लाह जे वलियन खे मोकिलियो, वलियन जे ग़ुलामन खे मोकिलियो। अल्लाह फरमाए तो सब कुछ तव्हां ते पैगाम पहुतो। यकीन हुयो त जिंदगी हमेशा वारी ना है, जिंदगी खत्म थियण वारी आ। मुझो अल्लाह फरमाइंदो को तो सब कुछ ॿुधण खां पोइ भी मां अल्लाह जे मथां भरवसो न रखियो। जे चवी त क़ुरान जी आयतूं 3 पढ़ी ॿुधायई, ॻाल्हायो पढ़ा क़ुरान। मुसलमान नौजवान अखियूं खोल, इन ला तो तोखे रब जो क़ुरान जेतिरियूं नातू चवी ॿुधाइण ला तैयार आ, कोई इशू ना है, पर चवां तो रब जो क़ुरान ॿुधाई तो कुछ अखियूं खोल। अल्लाह जे क़ुरान में सब कुछ लिखियो पियो आ, तू बेखौफ न थी, रब बेनियाज थई, अल्लाह बेनियाज थई। मुझा नौजवान दोस्त ऐ मुझा दोस्त 15 साल उम्र वाला, 18 साल उम्र वारा, 30 साल उम्र वारा, जंहिं जवानी ते न जो टडी थो, हिकिड़ो दफ़ो सोचींदो करो हा जवानी तोखे ॾिनी कहे, जंहिं हुस्न ते नाज़ तो करी, हिकिड़े ॾींहुं सोचींदो कर त हुस्न तोखे ॾिनो कयां। जंहिं दौलत ते नाज़ तो करी, हिकिड़े ॾींहुं सोची हा दौलत तोखे कह ॾिनी आ, जेको ॾियण ते क़ादिर आ उनखे खसण में बि देर कान लॻंदी आ। सभु तुंहिंजे साम्हूं थिए। टियों ॾींहुं अदा पीपीए वारा, मुस्लिम लीग वारा अदे इमरान खान खे पिया मिनथूं कर त इलेक्शन करा, न न न न हीअं कंदुसि हीअं कंदुसि। अॼु वरी उहे हुकुमरान अदो पाण थो पियो मिनथूं करे त ईअं न कयो, इलेक्शन करायो। सिज बप्पा छा थई मुंहिंजा दोस्त, सियासी माण्हू न आहियां, मुंहिंजो न वञे इमरान सां, न मुस्लिम लीग सां, न पीपीए सां, मां त सजण साईं जो चरियो फ़कीर आहियां मुंहिंजा दोस्त अज़ीज़। लेकिन ॿुधाइण थो चाहियां, हे सिज बप्पा छा थई, अॼु तो वटि जवानी आ, सुभाणे कान हूंदे, अॼु तो वटि ज़िंदगी आ, सुभाणे कोन हूंदे, अॼु तो वटि पैसो आ, सुभाणे कोन हूंदे, अॼु तो वटि सिहत आ, सुभाणे कान हूंदे। रब चवे तो जेकी ॾिनो थमई क़द्र कर, त मां अल्लाह वराए वराए वधाए ॾे। पर रब चए तो जे बेक़दरी कंदे त मां रब के खसण में भी देर कान लगंदी आ। मुझा दोस्तों तवाजे साम्हूं मिसाल हन, लेकिन मुझा दोस्त अजीज हाने मां पांजे थोड़ो मौजू जे तरफ हला। 10 बजे शुरू कयो आ, 11 थिया हन, कलाक थियो आ, अञा 15 मिनट चवंदो त 15 मिनट, 20 मिनट त 20 मिनट। मूंखे एहसास आ त कम जी मुद्दा मजदूर हारीअ जे ला सब कंहिंखे कम जी आ, पर ही पैगाम हक़ आ, हो बि कम वांद काई हीअ बि कान्हे का, और मजदूरीअ वारो कम दुनिया जा ॾींहं सुखिया गुज़रंदा, ऐं हिन कम ॿुधण सां क़ब्र बि सुखी थींदी, मुंहिंजो रब बि राज़ी थींदो।
अजीज दोस्तों मुझा प्यारा भाईरो मुसलमानो भाईरो अल्लाह ताला जा बानड़ो अचो तो अल्लाह जे कुरान करीम जो भेरो ॾियो ऐ मुझा मौला पो दुनिया में कैसा भी दोस्ती न रखो हे सभई दुनिया वारा दुश्मन थी वींदा अल्लाह फरमायो सभई दुश्मन कोन थींदा अल अखिल्ला कुरान करीम जो 25 पारो सूरह ज़ुख़्रुफ़ के खोले दिसो अल अखिल्ला यौमा इज़िन बादुहुम लिबादिन अदु मुझे बेनियाज रब जे ज़ात फरमायो जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो सभई दुश्मन थी वेंदा अॼु चवी तो जानी जिगरा सुभाणे कोन सुञाणंदे न अबो पुट खे सुञाणंदो न माउ धीउ खे सुञाणंदी न दोस्त खे सुञाणंदो हदीस पाक में ईंदो आहे जॾहिं महशर जो मैदान बर्पा थींदो महशर जो मैदान बर्पा थींदो हिकिड़ी नेकी पीउ जी खुटंदी चवंदो मुंहिंजा मौला इजाज़त मिले मुंहिंजा मौला इजाज़त मिले पुटड़ा मुंहिंजा मौजूद हन वठी थो अचां पुटड़नि ॾेईंदो सॼी ज़िंदगी तव्हांखे कमाए खारायुमि हिकिड़ी नेकी मुंहिंजी खुटी आहे उहा मूंखे ॾियो।